सखर जो एसएसपी अज़हर मुग़ल अमन न कराए सघियो। पनु आकिल में वकीलन वापारनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनु आकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधायूं पिया त पन्नू आकिल ऐं भरपासे में अमुन अमान जो मसइलो पैदा थियणु रोज़ानो चोरनि फुरनि धाड़नि ऐं मोटरसाइकिलनि जे फुरनि वापारनि खां फुरनि जे वाक़िअनि खां पोइ वापारी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शहरनि ऐं वकील बिरादरी समेत सियासी समाजी अॻुवाणनि पारां पन्नू आकिल में 3 ॾींहं हड़ताल जे सॾ जे ऐलान खां पोइ अॼु अरबा ॾींहं पन्नू आकिल में मुकमल तौर ते कारोबारी मर्कज़ बंदि कया विया आहिनि। शहरनि पारां अहम बाज़ारूं अहम कारोबारी मर्कज़ बंदि पियल आहिनि ऐं एसएसपी सखर अज़हर मुग़ल पन्नू आकिल पुलिस पन्नू आकिल ऐं भरपासे में अमन अमान बहाल करण में हिन महिल ताईं नाकाम बणियल आहिनि ऐं होॾां पन्नू आकिल जे भिटाई चौक वटि शहरी सियासी समाजी अॻुवाणनि ऐं वकील बिरादरी वापारियुनि जो कठु थी रहियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ अॻुवाण ख़िताब करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ इहो वाक़ियो बि साम्हूं आयो आहे त पन्नू आकिल पुलिस SHO समेत पुलिस अहलकार बंदि पियल दुकान ज़बरदस्ती खोलाए रहिया आहिनि, जंहिंजी सियासी समाजी अॻुवाणनि वापारियुनि ऐं वकील बिरादरी पारां सख़्तु मज़म्मत कंदे एहतजाज कयो वञे पियो। जी महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची